अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। थोर वेर में थी वञण वेर मन सहे, ॾेई मर्ज डूंगरे जतन कौरण जीव, हॾ न हूंदो हीउ साह पिरियां तां सदको। हिक जाइ ते थोरो वक़्तु गुज़ारण वारी थी, जल्दी कर पुन्हो लाइ हिक वेरम वेहण तोखे न जुगाए। थोरे वक़्त जे मुक़ाबले पंधु वॾो आहे, उन में वेहण जी गुंजाइश कोन्हे। डूंगरनि खे पंहिंजो साहु ॾेई मर, पिरीअ ॾांहुं पंधु कंदे मरी वञ। यादि रख हूअं बि हीउ साहु सदा कोन हूंदो, सो पिरीअ तां क़ुर्बान थिए त वधीक भलो। साहु पिरीअ जी अमानत आहे, अमानत मालिकनि हवाले थिए त वधीक भलो।